नौशरो फिरोज़ प्रेस क्लब हालाणी जे साफ़िन पारां दोदापुर जे साफ़ी ज़ुल्फ़कार मेंधराणी अज़ीज़ मेमूण खे बेदर्दी सां क़त्ल करण वारे अमल ख़िलाफ़ ऐं संदन कातलनि जी गिरफ़्तारी लाइ प्रेस क्लब हालाणी आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाज कंदड़नि में बचल हंगोरो, ज़फ़र तेगड़, अब्दुल करीम जट, जब्बार मल्ला, ज़फ़र अवाण, ग़ुलाम मुस्तफ़ा मुग़ल ऐं ॿिया शामिल हुआ। हुननि चयो त हिकु मुनज़म साज़िश तहत सिंध जे साफ़िन खे क़त्ल कयो पियो वञे। हाणे साफ़िन जे क़त्लेआम खे बंदि कयो वञे। हुननि जो वधीक चवणु हो त हुकूमत साफ़िन खे तहफ़्फ़ुज़ ॾियण में मुकमल नाकाम थी चुकी आहे। हुननि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान IG सिंध खां घुर कई त बेगुनाह शहीद थियल साफ़ी ज़ुल्फ़कार मेंधराणी ऐं शहीद अज़ीज़ मेमूण जे क़ातिल में मलवस जवाबदारनि समेत ॻुझनि हथनि खे बि वाइको करे उन्हनि ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई कई वञे ऐं साफ़ी जे खून सां इंसाफ़ कयो वञे।